ब्रेकिंग न्यूज़ आहे नासिन अवां सां शेयर कयूं पिया। मलीर में शाह लतीफ़ मापुर इसरार नमूने गुम थी वियल ॿिनि वरनि जो ॿारड़ो गटर मां ज़िंदा हालत में हथ आयो आहे। शाह लतीफ़ टाउन में छोकिरे ॿिनि वरनि जे मोहम्मद ज़रख़ान खे गटर जे मेन हॉल में फिटो कयो वियो हो। वालिद जो इहो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं। गॾा पावासी जो रिपोर्टर मंज़ूर सोलंकी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी मंज़ूर, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी, शाह लतीफ़ थाणे जी हद में पैराडाइज़ चौक लॻ 9 सालनि जे नीगर अब्दुल्ला पारां जेको आहे 2 सालनि जे मासूम ज़रख़ान खे जेको आहे खुलियल मेन हॉल जे गटर में उछले छॾियो हुयो। 18 कलाक जी ॻोल्हा बाद जेको आहे वारसनि जेको आहे अब्दुल्ला खां पुछा उछा करण बाद ज़रख़ान खे हथु कयो आहे। संदसि वालिद जेको आहे शाह लतीफ़ थाणे ते पहुतो। शाह लतीफ़ थाणे ते वालिद बयानु ॾींदे चयो त अब्दुल्ला ज़रख़ान के घरां अची वियो जे पैराडाइज़ होटल लॻ पैराडाइज़ वारे चौक लॻ जेको आहे खुलियल मेन हॉल गटर हो जंहिंमें जेको आहे ज़रख़ान खे धिको ॾेई उछले छॾियो हुयो। जंहिं बाद संदसि मामे दॿाउ विधो अब्दुल्ला ते। जंहिं बाद हुन ॿुधायो त जेको आहे पैराडाइज़ चौक लॻ मेन हॉल ते जेको आहे मेन हॉल में नंढड़े मासूम नीगर खे उछलियो आहे। जंहिं बाद इलाइक़े वारा पुलिस ऐं संदसि वारस उते पहुता। उन्हनि नीगर खे जेको आहे ज़ख़्मी हालत में ऐं हुनखे कीड़ा लॻल हुया नीगर खे जेको आहे मेन हॉल मां कढियो। जंहिं बाद अब्दुल्ला खे संदसि जी सदाकत नीगर जे पीउ माफ़ कंदे चयो आहे त हुन खां पुछा करे रहिया आहियूं त कंहिंजे चवण ते त हिन नीगर खे न उछलियो आहे, कहिड़ो मामलो आहे, छो उछलियो अथई, इहो बि नीगर न पियो ॿुधाए। पुलिस जो चवणु आहे त असीं वधीक जांच कयूं था। संदसि वारसनि नीगर खे माफ़ करे छॾियो आहे। ठीकु आहे, अवांजी महिरबानी मंज़ूर अपडेट करण लाइ।